औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। सिंधी ग्रामर इल्म उरूदी शाइरीअ जूं सनफ़ूं ऐं शाख़ूं। अॼु असांजो टॉपिक आहे रुबाई ऐं मसनवी। पोयनि लेक्चरनि में इन्हनि जूं शाख़ूं पढ़ी चुका आहियूं काफ़ी, बाक़ी थोरियूं आहिनि, तंहिंमां ॿ अॼु पढ़ंदासीं, बक़ाया पोइ पढ़ंदासीं। रुबाई रुबाई लफ़्ज़ अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे, रब मां वरितलु आहे, जंहिंजी माना आहे चार। इस्तिलाही माना मूजिबि नज़म जो उहो क़िस्म जेको चइनि मिसरनि ते हुजे। उन जी पहिरीं मिसर, ॿी मिसर ऐं चोथी मिसर हम काफ़िया थींदियूं आहिनि। टी मिसर में काफ़िया जो हुजणु ज़रूरी न आहे। मतिलबु चवण जो, जेकी पहिरीं मिसर ऐं ॿी मिसर उहे हम काफ़िया, विचां टी मिसर खे छॾे करे वरी चोथी मिसर हम काफ़िया हूंदी, उहा रुबे जी निशानी आहे। रुबाई जो वज़न ख़ासि मुक़ररु आहे, उहो आहे बहर हज़्ज, यानी मफ़ूल मुफ़ाइलिन मुफ़ाइल फ़ाइल। इहे जेके वज़न आहिनि, इहे रुबाई जा अहम मुक़ररु थियल वज़न आहिनि ऐं जेके तालुक़ु रखनि था बहर हज़्ज सां रखनि था। मिसाल आहे, सभु कंहिंजो साईं आहीं तूं, ॾेई न ॾुखोई करीम आहीं तूं, उमीद रहे छो न गुनाहगारनि खे, रहमत जो तलब आहे हर को रहीम आहीं तूं। उमीद आहे त रुबाई जो ही मिसाल तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। मसनवी मसनवी लफ़्ज़ मसना मां वरितलु आहे, जंहिंजी माना आहे ॿिटो या जोड़ो। मसनवी में लातादाद बैत थींदा आहिनि। हर बैत में ॿिनि मिसरनि जो हूंदो आहे। ॿई मिसरूं पाण में हम काफ़िया हूंदियूं आहिनि। अलबत्ता हर बैत जो काफ़िया जुदा जुदा हूंदो आहे। मतिलबु हिकिड़ो ई बैत आहे, उन में ॿिनी सीटुनि में हम काफ़िया हूंदा आहिनि। वरी जॾहिं ॿियो बैत ईंदो त वरी उन में हू पाण में हम काफ़िया हूंदा, ॿियनि सीटुनि सां उन्हनि जो वास्तो न हूंदो। जे लिहाज़ खां मसनवी में क़िसा, कहाणियूं, इख़लाक़ी नुक्ता, रज़मिया ऐं बज़मिया दास्तान बयानु कया वेंदा आहिनि। अॼु पाण ॿ सनफ़ूं पढ़ियोसीं, रुबाई ऐं मसनवी। इन खां बाद में अञा कुझु सनफ़ूं रहनि थियूं, जेके ॿियनि लेक्चरनि में पढ़ंदासीं। उमेद आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ऐं शाख़ूं ॾिसण में ऐं सिखण में मिलंदियूं। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विथ एनएमएस। कमेंट्स, लाइक, शेयर ज़रूरु कंदा।